वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा व यहदी इलैहि मन युनीब। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। मारो मित्र मल्ली रजा मारो मित्र मल्ली रजा सभई पर क्या सो पर सोखिय भाई सबको ओखिय तू ही तू मौला मथा मो बुड़ो मना हिजबा झजो चो तजे दो तुझो ना बाजबी ओडी मंगा रियथ भेरियथ थोड़ी तू छपर तू छा
कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। जो करीम रब अज तव्हां असां गुनाहगारन ते पंहिंजो करम फरमाए हिन बेवफा जिंदगी मां कुछ अड़ा लम्हात अता फरमाया हन जेके ॾाढा बा मकसद हन। जम जंहिं हिक हिक लम्हे जो बेशक जो तव्हां असांखे हिन वक्त कदर नाहे, पर जॾहिं अखियूं ॿूटींदासीं ऐं अजुर मिलंदो त पोइ दुआऊं घुरंदे घुरंदे चवंदासीं हो मुंहिंजा करीम रब उहे वरी ॾींहं जेकॾहिं असांखे छॾी त तुंहिंजे यादि में वेही ऐं तुंहिंजो ज़िक्र कयो। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़े पीरन जे पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि जे निस्बत यारी शरीफ जी बि हुजे ऐं सैयद सादात जी मचायल महफिल भी हुजे। मुरीद त सब थींदा हन, पर उहे मुरीद केॾा न खुश नसीब हन जन जे ईसाले सवाब जे लाइ हेॾा जशन मुर्शिद वेही कराइन। जरा गौर करने की जरूरत है दोस्तों। हर मुरीद निस्बत वारो खुश नसीब है, पर साईं जे इस मुबारक की खबर ना है जो कोई स्टेट सेक्रेटरी हो उन जे के जुमला पे अदा कया त मरहूम एतरो निस्बत वारो हुयो जो पंहिंजे कामिल मुर्शिद जे दुनिया छॾण खां पोइ संदन जे मज़ार खे चुमियूं ॾेई सुम्हंदो हो। इहा निस्बत इहा निस्बत याद रखो मुसलमान, इहा ही निस्बत जेका हिन दुनिया में भी सुरखुरु फरमाईंदी आहे हुन दुनिया में भी सुरखुरु फरमाईंदी आहे। भले जो नाचा कहाँ परवाह ना है, तबियत सही ना है परवाह ना है, पर अज जेको महबूब जे बचड़न इन आजिज़ नाकिस नाचीज़ बेकार कह कम जे नहा जेका इज्जत बख्शिया इंशाअल्लाह जेतरो वस हुंदो दिल खोले गालाइंदो इंशाअल्लाह ताला। ऐ अज तवा के बुधाइंदो इंशाअल्लाह ताला त औलिया अल्लाह त औलिया अल्लाह हन, पर हिन दुनिया मा केर भी मरंदो नाहे, सब को बुधंदो इंशाअल्लाह ताला। तफसील सा बुधाइंदो। सब का पहिरीं त लख खुदा जो रहमतों मदीने वारे साईं जो करम नवाजियों उन सुने सैयद सादात हजरत किबला साईं मरहूम मगफूर अलहाज मुफ्ती सैयद साईं ताज मोहम्मद शाह लकियारी रहमतुल्लाहि ताला अलैह जंहिंजे बाजार जे मथा अल्लाह ताला जो लखे रहमतों हुजन, जंहिंजे दर्जात के अल्लाह ताला बुलंद फरमाए, जन ही सुहणो बूटड़ो पोखियो जंहिंजे छांव में जो हेतरी जमायत वेठी।
उन संदन जो बूटड़ो पोखियल जिनके छाव में जो हेतरी जमायत वेठी है लखे मुबारक संदन जे उनन फर्जदन के जनके अल्लाह ताला पंहिंजे दिलबर बाबा साईं जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाई आहे पंहिंजे बाबा साईं जे मशीन के जिंदा रखंदे मदरसे जो नरुगी बुनियाद रखियो आ पर उन जे ला जेके संदन जा जज्बात हिन आज ॿुधा ॾाढी खुशी थी सैयद हुजे आलिम हुजे हाफिज हुजे मसनद नशीन हुजे वरी मुझा दोस्त अजीज दीन सा मोहब्बत करे काल अल्लाह व काल रसूल जा दरड़ा खोले तो उनके सलाम मुझा मुर्शिद करीम सजन सही दामत बरकातुल आलिया वट जने भी को सैयदी दुआ त पाण मुसल्लो उनखे दींदा हन पाण हथ बधी उनखे चवंदा हन त क़िबला सही मुसल्लो तव्हां जो याद रखो मुझा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह क़िबला सही सैयद मरहूम मगफूर ताज मोहम्मद शाह लकियारी रहमतुल्लाह ताला अलैह जेके इते गुलड़ा छले व्या जन अज ही महफिल सजाइया सैयद गुलाम मुर्तजा शाह दामत बरकातुल आली सैयद गुलाम मुश्तबा शाह सैयद गुलाम मुस्तफा शाह सुभान अल्लाह सब मुझे मुस्तफा जा गुलाम सैयद गुलाम मोहम्मद शाह हाफिज सैयद गुलाम अली शाह उनके लखे मुबारकूं ऐं मुबारकत उन मरहूम खे भी आहे जंहिंजो नालो अल्लाह वरायो आहे पर लालो लाल करे विया अल्लाह वारा जो अज उन जे ईसाले सवाब जे ला हज़ारे माण्हू हथड़ा खणंदा मुझा दोस्तों अजीजो तवा सा सबनी के लखे लखे मुबारकूं जो अल्लाह ताला ये सोहणियों महफिलों नसीब फरमायूं हन हर अल्लाह जे वली जे दरबार ला दुआ घुरो सच थव दोस्तों हिन वक्त दुनिया में बेदीनी जी जेका बाह पखड़ी जी ऐं बरी रही आ ये अल्लाह वारन जो दरबार हन जिते अज भी थदड़ो घड़ो भरियो पियो आ ऐं थदड़ी छाव मौजूद आ ओहे नक्शबंदी हुजन ओहे कादरी हुजन ओहे चिश्ती हुजन ओहे सोहरवती हुजन सबनी वट अल्लाह तबारक व तआला जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रहमत वारा ओहे प्यार वारा घड़ा भरिया पिया हन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त क़यामत जे दिहाड़े एकड़ा तो अंबिया होंदा जन के अल्लाह ताला सोना ताज पहराइंदो शहीद होंदा सिद्दीक होंदा मुझे मदीने जे मीर फरमायो एकड़ा न सुञाणप में अचण वारा मानू बोंदा जन के भी अल्लाह ताला डाडा सोहना उनन जिला मेंबर सजराइंदो उनन मेंबरन ते बैठा होंदा जने अर्ज कयो विंदो या अल्लाह ए नबी त नाहिन सिद्दीक त नाहिन शहीद भी नाहिन ही केर हन हिनन जो अमल केड़ो आ जंजे करे जो कयामत जे दिहाड़े हिनन के हेतरो मकाम इज्जत वारो मिलियो आ मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुकुम थींदो त ही उहे जवान हन जेके अल्लाह जे मखलूक जे ला रातिन जो रातियों जागी दुआऊं घुरंदा होया वरी जुमलो दोहराया तो ओ मुसलमान पंहिंजे दुआ में पंहिंजे मुसलमान भा के याद कर पंहिंजे मुसलमान भा जे ला दुआऊं घुर मुझे आका करीम जे उम्मत ला दुआऊं घुर उहे दुआऊं उन जे ला तू जमीन ते घुरी रहियो ही जन्नत में तुझे ला महल ठही रहिया हर अल्लाह जे कामिल वली जे दरबार ते वञो जह भी अल्लाह जे कामिल वली जे दरबार ते वञो त जेतरो टाइम वेहंदो साईं दुआ घुरजो साईं दुआ घुरजो उते दुआउन जो गंज लगो पयो आ त मुझा दोस्तों अजीजो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला तवा सा सबनी के निस्बत वारो बनायो आ इन दुनिया जे अंदर याद रखो ऐ सच्ची हो थव त हेड़ी सुहणी जमायत सुहणे अकीदे वारी जमायत जन के अल्लाह ताला यारही ऐ बारही नसीब कया एड़ी जमायत भी काई दुनिया में मौजूद ना है
यकीन जानो बी काई एड़ी जमायत दुनिया में मौजूद ना है जिनके यारी अल्लाह ताला नसीब फरमाई हुजे ऐं 12 भी नसीब फरमाई हुजे। थोड़ो अर्ज कंदो वना जेकॾहिं कोई नाराज न थी त जॾहिं न केस हलंदो आ कोर्ट में कॾहिं कॾहिं कूड़ा खटी वींदा हन सच्चा रहिजी वींदा हन, कदह कदह कूड़ा खटी वींदा हन ऐं सच्चा रहिजी वींदा हन। उन जो मतलब इहो नाहे त जेको कूड़ो केस खटी वियो उहो वाक़ाइदे सच्चो आ, न न, उन जो केस मजबूत कोन हो पर उन जो वकील मजबूत हो। ऐं जेको माण्हू न केस हाराईंदो आ उन जो केस सच्चो हूंदो आ पर उन जो वकील कमजोर हूंदो आ, तॾहिं केस हाराए वेंदो आ। यो मिसाल मो ॾाढी दूर अंदेशी करे ॾिनो आ, पर जे चओ त थोड़ो उनके सादन लफ्ज़न में खोले छॾिया त जीअं कंहिंखे हसरत न रहे। हिक आहे विलायत औलिया, हिक आहे विलायत औलिया, ॿियो नंबर आहे करामात औलिया, टियों नंबर आहे तालीमात औलिया। असा तवाजी खुशकिस्मती इहा है तो विलायत औलिया जा कायल हो, या वडी खुशकिस्मती है। लेकिन मुझा दोस्त अजीज उन राह में सफर घट कंदा हो। बियो नंबर जेका है करामात औलिया, तवा सा इन शय जा ॾाढा तमाम कायल हो त बस असा के तकरीर में करामतों बयान कयूं वञन, करामतों बुधायूं वञन ऐं असा उन में ॾाढा मस्त थी वेंदा हो। इहा मस्ती भी पंहिंजी जगह ते आ, लेकिन ओ खैरपुर नाथन शाह में रहण वारा सुने सैयद ताज मोहम्मद शाह लखियारी रहमतुल्लाह ताला अलैह जे इन अंगण जे भर में वेहण वारा गौर सा औलिया अल्लाह वट करामतुन जी काई हैसियत कान होंदी आ। औलिया अल्लाह वट करामात जी हैसियत कोन होंदी आ। इए समझ जा जिए न गाड़ी पांजे सफर जे तरफ रवा दवा थींदी आ, पो रस्ते में उन में जेके ठिकर भितर या कखपन निकरंदा हन त गाड़ी हलाइण वारो ऐं गाड़ी उन्हनि ॾे न निहारींदो, उन जी निगाह पांजे मंजिल ते हूंदी आ। जेके वलीउल्लाह हन, जेके औलिया अल्लाह हन, उन्हनि जी मंजिल करामतूं नाहिन, उन्हनि जी मंजिल करामत ॾेखारण नाहे, उन्हनि जी मंजिल पंहिंजे यार सां मुलाकात आ, उन्हनि जी मंजिल पंहिंजे यार जो प्यार आ, उन्हनि जी मंजिल पंहिंजे यार जे दरबार ते पहुचणा। पो जॾहिं उहे राह जा राही थींदा हन पो दरमियान में ही जेके करामतूं ॿुधी तो पियो इहो उन्हनि जो मक़सद कोन हूंदो आ, वो पंहिंजे मक़सद सां रवा दवा हूंदा हन। उन्हनि जे पेरनि मां हथनि मां जेके हे मिटीअ जा ज़रड़ा निकरंदा हन, मुंहिंजो रब उन्हनि खे करामत बनाए तो असांजे आॾो आणींदो आ त अल्लाह वारनि जे पंधड़े जे पेरनि मां जेका दस निकरंदी आ उन जो नालो करामत आ। औलिया अल्लाह जी मंजिल हुसूल इश्क़ खुदा व इश्क़ मुस्तफा हूंदा। तो याद रखी छड़ियो तव्हां सां करामात औलिया जा कायल जरूर आहियो, पर टियों नंबर जेका औलिया अल्लाह के शय वणंदी आ तव्हां सां उन जे तरफ तवज्जो के। औलिया अल्लाह के पहली शय केड़ी वणंदी आ? विलायत, यार जो कुर्ब, महबूब जो कुर्ब, महबूब जी दरबार। रात दी उन लाई त दीवाना हुंदा हन। ए फकीर लालो उर्फ लालो फकीर अल्लाह वराय उर्फ लालो पंहिंजे मुर्शिदन जे मज़ार के ज़ोरू जो पे छो पियो चुमियूं ॾे, छो त हुन जो जेको फ्यूचर हुयो, हुन जो जेको मक़सद हुयो, हुन खे जेको हासिल करणो हो, जेस ताईं हु उन पासे वञी रहियो आ तेस ताईं हुन जे लाइ वाट खुली रही आ। पो आशिक जॾहिं न पंहिंजे महबूब ॾे निकिरंदा उन खे दुनिया जी परवाह कान हूंदी आ त माण्हू मूंखे छा था चवनि, माण्हू जो मक़सद छा आहे। छो त मां अर्ज़ कयो त हुन जे आॾो हिकिड़ी मंज़िल हूंदी आ, पो पंहिंजे मंज़िल ते रवां ऐं दवा हूंदो आ। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿिए नंबर ते करामात औलिया जेका माशाअल्लाह तवां सां ॿुधी सीनो ठारींदा हूं, लेकिन औलिया अल्लाह के पहरे नंबर ते वणंदी आ विलायत, ॿिए नंबर ते औलिया अल्लाह के वणंदी आ तालीमात औलिया। उहे जेके तालीमात ॾींदा हन, जेके दर्स ॾींदा हन, जेके तव्हां असां खे सूखड़ियूं ॾेई वेंदा हन, जीअं अल्लाह जे कंहिं नेक सालिह बाने फरमायो
भला तन जा भाग, भला तन जा भाग, अल्लाह जे गुजरी वया का हीरा मोती उन्हनि वटे हज़ारे हालाल, वंडे विराए वया अदा जो जोड़ा सजा ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून, इहे सदन अहवाल गुजरी व्याथन समय साल, तब जियरा अहल जहान में साल गुजरी व्याहन, लेकिन अज भी दिल जी धड़कन पड़जी वयाहन चाजे करे जो उन्हनि जे आॾो हिक मंज़िल हुई, वो पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां ऐं तमां, ऐं उहा इश्क जी अहिड़ी मंज़िल आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा मंज़िल पुछणी थई त आशिकनि खां पुछ, वसन ऐं विहसन दिहाड़ी ॾिसण ला, वसन ऐं विहसन अदा दिहाड़ी ॾिसण ला, जिय जिय पीरी पसंद यार तीअं तीअं नशानी हजा, ये जेका मोहब्बत जी मंज़िला, ये जेका इश्क जी मंज़िला, ये जेका प्यार जी मंज़िला, इने में जी अगते वींदो आ तीअं दड़ो खुलंदो आ, हिकड़े दड़े खां ॿियो दर, ॿिए दड़े खां टियों दर, टे दड़े खां चौथों दर, ज़िंदगी गुज़रदी वेंदी, मज़े में मज़ो ईंदो वेंदो, आशिकनि खे डरो कोन थींदो, छो त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ त ईमान वारे खे कॾहिं भी नेकिन मां डरो कोन थींदो आ, तात नेकी कंदे कंदे वञी जन्नत में दाखिल थींदो आ। जिए मुझे करीमा का फरमायो, दुनियादार खे दुनिया मां ढव कोन थींदो आ, दुनिया दुनिया अल्लज़ी जमा मालन व अद्ददहु, अल्लज़ी जमा मालन व अद्ददहु, गणी दे ढव कोन थींदो, मान तो चवा मदीने जे ताजदार फरमायो आ त दुनियादार खे दुनिया मां ढव कोन थींदो आ, हज़ार थियो चवंदो लख थे, लख थियो चवंदो 50 थे, 50 थियो चवंदो करोड़ थे, करोड़ थियो चवंदो अरब थे, अरब थियो चवंदो खरब थे, मदीने जे मीर फरमायो ढव कोन थींदुसि त दुनिया कंदो कंदो वञी पंहिंजे ठिकाणे में पहुचंदो आ। ढव बिनी के कोन थींदो आ, जेको आशिक हूंदो आ उनखे इश्क मां ढव कोन थींदो आ। मुंहिंजा दोस्त पो आशिक को पंहिंजे महबूब जो आ, को हिन ज़ालिम दुनिया जो आ। याद रखी छॾ मुसलमान, याद रखी छॾ मुसलमान, दुनिया जे मोहब्बत वारा लखे करोड़े दुनिया ते आया। मां तोखां हिकिड़ो सवाल थो पुछां, मूंखे जवाब ॾे त सुहिणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि खे हिन दुनिया जे तख्ते ती ज़ाहिरी जिंदगी त फकत 90 साल अल्लाह जे ज़ात अता फरमाया, लेकिन दुनिया छड़ी दे 900 साल गुजरी वया हन। लेकिन मुखे जवाब दे, इन 900 साल जे अंदर दुनिया ते अमीर आया, बादशाह आया, जालिम आया, नेक आया, के किताबन में महदूद रहजी वया, के खानदानन ते रहजी वया, किन जो नालो निशान कोन है। लेकिन अब्दुल कादिर जीलानी 900 साल खां पोइ भी हर महीने जे 11 जी रात ईअं थींदो आहे ॼण अब्दुल कादिर जीलानी दुनिया मां हाणे ताज़ो पेरड़ो पाए वियो। छाहे सब कुछ, ई सब कुछ छाहे अल्लाह जो कुरान बुध मुझे सुने बेनियाज़ रब फरमायो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा
मुझे बेनियाज रब फरमायो त मुंहिंजी मर्जिया चूंड मां खुदा पाण कंदो हां मुंहिंजी मर्जिया पंहिंजे मखलूक मां अंबिया मां के सरदारिया चूंडिया मुंहिंजी मर्जिया वलियन मां के गौसल आजम ला चूंडिया मुंहिंजी मर्जिया अजीज़ाने मन दुनिया जे अंदर औलिया अल्लाह जो सिलसिलो क़यामत ताईं हलण वारो वा लेकिन महबूब सुभानी दे जरा हिकड़ी निगाह कर मां अर्ज करे विस्त मोजा दोस्त अजीज विलायत औलिया दे निगाह कर रुकी करामात ते निगाह न कर तालीमात औलिया ते निगाह कर तुझी जिंदगी बदल जीवी दी अजीज़ाने मन महबूब सुभानी के मुझे बेनियाज रब ईद चूंडियो जो अमड़ जे वजूद मां जम देई याम बनाए छदियो अल्लाह जी मर्जिया कही मर्जिया अल्लाह जी मर्जिया अल्लाह जी मर्जिया जो तो मुझे बेनियाज रब जी चूंड निराली हो दिया दुनिया जे अंदर बच्चो अमड़ जे पेट मां इंदो आ फितरत बशरियत दे इंदो आ दाहू कंदो आ कूकू कंदो आ रोवंदो आ अमड़ खां थन तलब कंदो आ त बशरियत जे फितरत ते आयो आ लेकिन मुजा दोस्त अजीज हिकड़ो ओहो जवान भी आयो आ जे अमड़ जे वजूद मां निकरण खां बाद में दाहू कोन कयो लड़ियो कोन कयो थन्यू घुरी तकान पर जे अमड़ पेश कई त निहारे चवे थो अम्मा इंतजार कर अञा इफ्तारी जो टाइम कोन थियो आ अजीज़ाने मन ही कहजी मर्जिया चो मुझे अल्लाह जी मर्जिया कहजी मर्जिया अल्लाह जी मर्जिया दुनिया जे अंदर फितरत बशरियत ते बच्चो जमंदो आ जिया वधंदो आ जिया वडड़ो थींदो आ समझदार थींदो आ फितरत शरीयत जे तरफ रवा ऐं दवा थींदो आ सुनो अब्दुल कादिर जीलानी ओहो आ जेके अमड़ जे वजूद मां निकरदे अल्लाह फितरत शरीयत ते कदम रखरायो आ फितरत शरीयत छाके चेबो आ शरीयत जी माना चाहे शरीयत जो मकसद चाहे शरीयत जो मफहूम चाहे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमानन के समझण अल्लाह जे फरमानन के समझण सुनो अब्दुल कादिर जीलानी ला इहो जुमलो छो चयुम त पाण जी पैदाशी फितरत शरीयत ते आ जो जदे पाण रमजान अल मुबारक में आया जरा गौर तकर रोजो फर्ज जरूर आ रमजान में लेकिन फर्ज कहजे मथा होंदो आ आकिल बालिग जे मथा या सगीर जे मथा जवाब दे रोजो रमजान जो फर्ज जरूर होंदो आ मगर होंदो कहजे मथा आकिल बालिग जे मथा सगीर जे मथा को न होंदो आ त मां तोखे इते जो इते गाल करे यूं टन ॾई वठी हला इते सगीर जमण वारे जे मथा रोजो फर्ज त कोन्हे पर अब्दुल कादिर जीलानी घोट दुनिया के बुधाए रहियो आ ओ दुनिया वारो जनके अल्लाह पंहिंजे कुदरत में चूंडे छॾींदो ओहे ईंदा देर सां उन्हनि जो वजूद अॻे ई मौजूद हूंदो आहे उन्हनि जो वजूद अगे ही मौजूद होंदो आ तफसील में नहीं तुझो बहराड़ी जो माहौल आ हथ हल्को रखण तो चाहा मुजा दोस्त अजीज लेकिन कुछ गालियों जरूर छो तो माया बचरियो आशिक अम्मा नालो ही आशिक रखी छरियो वरी सजन साईं जेड़ो पीर मिली वयो रातो दीवाना थी आसी सच पुछी मुसलमान जेकरे आशिकन जे सीने के ही खोले दिसंदे ओए आशिक तोखे चवंदा अंत बहर दी खबर नकाई रंगी रंग बनाया अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया
रंगी रंग बनाया, मौला आदमी बन आया, मौला आदमी बन आया है। अंत बहर दी खबर नगाई, रंगी रंग बनाया। केर को चवे आबिल काबिल पुत्र आदम दे, आदम किसका जाया, आबिल काबिल पुत्र आदम दे, आदम किसका जाया। असी आदम को मगे हुए, असी आदम को मगे हुआ, आदम सादा जाया। अंत बहर दी कलन नगाई, रंगी रंग बनाया। अंत बहर दी खबर नगाई, रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। मौला आदमी बन आया, आदमी बन आया है। अंत बहर दी कलन नगाई, रंगी रंग बनाया। ऐन दा बुरका अरे मीमू दी चादर, मुख विच घूंघ घुपाया। ऐन दा बुरका मीमू दी चादर, मुख विच घूंघ घुपाया। अली रज़ा है नाम हमारा, अली रज़ा है नाम हमारा, अली रज़ा है, अली रज़ा है नाम हमारा। नाम भुलाया, अंत बहर दी खबर नगाई, रंगी रंग बनाया। अंत बहर दी कलन नगाई, रंगी रंग बनाया। इश्क में खोलियो थे, इश्क में हलंदुस, हाने पोते कोन मोटंदुस। अजीज ने मन जरा कुरान करीम दे गौर कर, छो त मुंजा दोस्त अजीज गालियों उहे कोन कंदुस जंजो दलील कुरान मान दे सका। हर गाल उहा बुधाई दो मई जंजो गवाह अल्लाह जो कुरान मौजूद हुजे। जरा कदे कुरान करीम ते गौर कयो थे। ओ फकीरन के बुरो भलो चवण वारा, ओ आशिकन जे खिलाफ चूचू खाइण वारा, कदे कुरान करीम ते गौर कयो थे। जदे अल्लाह जे ज़ात ऐलान फरमायो, व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। अल्लाह जे ज़ात फरमायो ज़मीन ते मां पंहिंजो खलीफो थो बनाया। छा थो बनाया? थोड़ो समझो, थोड़ो समझो। अल्लाह तो चवे मां पंहिंजो थो ज़मीन ते खलीफो बनाया। खलीफो खलफ, खलीफो छाके चइबो आ? जेको मुर्शिद जे गैर मौजूदगी में जमायत के संभाले। जवाब ॾियो, खलीफो छाके चइबो आ? गाला गाला छाके चइबो आ? जेको मुर्शिद जे गैर मौजूदगी में संभाले। भला मुर्शिद जे मौजूदगी में लेकिन मुर्शिद जे पोया। खलीफो खलफ, खलफ खलफ मना पोया। खलफ जो जिद छाहे सलफ, सलफ मना अगियां। मुखे जवाब त दे, खुदा जो अगु ऐं पछाड़ी आहे छा? मुखे जवाब दे। खुदा जो नकी खलफा, नकी खुदा जो सलफ। खुदा तो हर जगह ते हाजिर और नाज़िर आ। खुदा तो मौजूद आ। वो अर्ज कर मौला, बुल्ले शाह त पंहिंजे अंदर जी बाह कढी, पर मौला असां के एतिरो त ॿुधा, तुंहिंजो खलफ भी नाहे, तुंहिंजो सलफ भी नाहे, त पोइ ही खलफ किथों थियो? जे खलफ थियो त मौला तुंहिंजो थियो या कंहिं ॿिए जो थियो? अल्लाह तो चवे मूंखां छो था पुछो? जेकॾहिं ॻाल्हि पुछणी अथव त उन मुंहिंजे महबूब खां पुछो, जंहिंजे लाइ मूं काइनात जो ज़र्रो ज़र्रो बनायो। खुदा तो फरमाए पुछो तो मुझे महबूब का पूछो। असा फिरी आया सी तरे मुस्तफा ते, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए आदम सुनो जो खलीफो बन जी आयो, खलफ बन जी आयो, अबुल बशरा इंसानियत जो अबवा महबूब के जो खलीफो बन जी आयो। मुझे मुस्तफा करीम फरमायो मुस्तफा हा रहमतल लिल आलमीन हा, अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान। फरमाया व अल्लमका मा लम तकुन तालम व कान फضलुल्लाह अलैका अज़ीमा। मां मुस्तफा खां था पुछो तो मां थो बुधाया त यो खलफ कहजो बन जी आयो, इन जो सलफ केरा या रसूल अल्लाह केरा? हुजूर फरमायो कुंतु नबिया व आदम बैनल माए व तीन। हे तन्या मिट्टी पानी में मां अगे ही नबी हा।
आदम कंहिंजो ख़लीफ़ो आहे न छेड़ मंगलंगा खुदा खे मन फ़कीरन खे न छेड़ दलील अल्लाह जे क़ुरान मां ॾींदो में खैरपुर नाथन शाह वारा दलील रब जे क़ुरान मां ॾींदो में सजण साईं जो फ़कीर ठका वहणी कोन ॼाणंदो आहे आदम खां अॻु केर आहे चो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा चो केरा चो केरा मुझो महबूब मुस्तफ़ा वो जे कदे सुभाणे न को तो के खैरपुर नाथन शाह वारा सवाल करे त हे जो न सजन साईं जे फ़कीर रात हेडे हज़ारन माण्हुनि में सुहणे सैयद ताज मोहम्मद शाह लखियारी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार ते हेडी जो वडी गाल करे छडी त आदम खलीफा है खलीफो है लेकिन खलीफो सुहणे नबी मदीने वाले ताजदार जो आ ऐ तोखे केर चवे त पो आदम के खलीफतुल्लाह चवंदे या खलीफतुन नबी चवंदे तू चवंदे त कुरान में लिखे पियो त अल्लाह जो खलीफो पो चवंदो तो फ़कीर छा चयो त माथो तोखे ॿुधाया तू चई छॾजांस ओ अल्लाह जा बाना याद रखी छॾ खुदा जो मुस्तफ़ा सां एतिरो प्यार आ जो अल्लाह तो फरमाए मैं युतिइर रसूल फक़द अता अल्लाह मुतिउर रसूल जेको आ ओ मुतिउल्लाह मुतीउर रसूल मुतीउल्लाह त पो खलीफतुन नबी चो खलीफतुल्लाह ये इश्क जो गालियों ढिगियूं हन डाढियों दुखियूं हन जन चयो तन सिर कपाए छड्या हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त मुखे मदीने जे ताजदार बिन किस्मन जा इल्म सिखारिया पाण फरमायो हिकड़ो ओहो इल्म जेको दुनिया खे बुधायो थम हिकड़ो ओहो इल्म अगर मां जाहिर कया त दुनिया कदे भी मुखे हलण कोन दींदी कुरान करीम जो 3 आयत लागी तो पढ़ा अल्लाह ताला जे जात बाबरकात मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजरत वारी रात मुझे मदीने जे मीर जेका मुझा दोस्त अजीज वारी जे मुठ के ही उछलायो अल्लाह फरमायो वमा रमैत इज रमैत वलाकिन अल्लाह रमा वारिय जी मुठ मदीने जे मीर उछलाए रब तो चवे महबूब तो न उछलाए मां रब उछलाए महबूब हथड़ो तुझो आ उछल तुझिया दुनिया चवे तुझिया तुझो रब चवे त मुझिया अन्या के कुरान करीम दे वद जदे सैयदना हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे शहादत जो पलांद करण जेला ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैयत वठन शुरू कई मुझे मुस्तफा करीम बैयत वरती रब ऐलान कयो इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाहि फौक ऐदीहिम ओ मुझा महबूब मुस्तफा इहो तुझो हथ नाहे पर तुझे हथ जे मथा तुझे रब जो हथ आ खुदा हथ खां पाका लेकिन खुदा जी मोहब्बत खुदा पंहिंजे महबूब सां प्यार कदे च महबूब तुझो जेको कुजाओ मुझो जेको कुजाओ तुझो अजीजा ने मन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना महमोटी जा पंहिंजी जगह ते 2 कलाक मुखे पूरा करना है इंशाअल्लाह ताला 11:30 बजे ते कम से कम हलणो मां अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीज मुखे थोड़ो अञा हलण दे मां गाल पे कई त इंसान तालीमात मुर्शिद जे तरफ तवज्जह कयो मोटिए चा विलायत मुर्शिद करामात मुर्शिद तालीमात मुर्शिद मुरीद खे इहे 3 गालियों वली जूं मुरीद जूं 3 गालियों कहिड़ियूं हन मोहब्बत मुरीद तवज्जह कर मोहब्बत मुरीद इस्तिकामत मुरीद मुताबिअत मुरीद एक मुरीद मोहब्बत वारो हुजे बियो मुरीद इस्तिकामत वारो हुजे टियों मुरीद ताबेदारी करण वारो हुजे अगर मुरीद में 3 गालियों त मुर्शिद जो फैज़ मिलंदुस
जेकॾहिं ये टे ॻाल्हियूं न आहिनि त मुर्शिद जो फैज़ गाला गाला मुर्शिद जो फैज़ असां जेकॾहिं अॼु राति साईं खां दुआ घुराई साईं गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह दुआ घुरो कम न थियो सुभाणे हाणे साईं जी दुआ घटि थी क़बूल थिए अज़ीज़ाने मन तवज्जो कर खिलण जो मकाम नाहे अल्लाह जो नबी हजरत मूसा कलीमुल्लाह केर जवाब दे गला गला जवाब दे हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आ ओ मुझा सुना करीम रब फिरौन के गरक करे छडे इन जालिम ॾाढो जुल्म कयो आ ॾाढो तंग कयो थे मौला इन के गरक करे छडे दुआ घुरण वारो केरा जो अल्लाह जो सुनो कलीम सुन कलीम दुआ घुरिया अल्लाह जिब्राइल के मोकलियो आ ओ मुझा जिब्राइल मुझे सुने नबी के बुधाया तो रब तुझी दुआ कबूल कया अल्लाह इन फिरौन के गरक कंदो हाने गौर सा गाल बुध जा दुआ भी कबूल थी वई रब जे तरफ का मुझा दोस्त अजीज खुशखबरी भी अची वई लेकिन खबरदार थी गौर सा बुध ओहा दुआ पूरी कदे थी 40 सालन का बाद में ओहा दुआ रब पूरी कया जवाब दे घणा साल मुरीद सदाइण सवलो आ मुरीद थियण ॾुखियो मुझा दोस्त अजीज थोड़ी थी गर्मी थे अजकल पालिश थियला न मथो सजे सिस्टम ते सोन आहे कोन मुझ आर्टिफिशियल लगी पया थोड़ो पालिश लगी पे थोड़ी गर्मी आई रंगड़ो लहियो हमरा असल जाहिर थी पे वाहे मां ओहो न हम हलवे खाइण वारो तो निपटा किथे पासे ते वजी का आशिकन जे मैदान में जान ॾियण वारा ईंदा हन जॾहिं जान ॾियण वारा ईंदा हन ओहे रुगी हथड़ा छा रुगी हीअं कंदा हन रब चवंदा हुकुम कयो छा घुर्जे मां रब 40 सालन का बाद अल्लाह जे ज़ात फिरौन के गरक जरूर फरमायो लेकिन मुझा दोस्त अजीज 40 सालन ताई हजरत मूसा अलैहिस्सलाम जुबान ते शिकवा कान आंदी कदे भी दाह कान कई तो ओ मुझा करीम रब मुझी दुआ कबूल कान थिया ओ मुसलमान गौर कर सब्र करन इस्तकामत करन अंबिया जी सुन्नता तो जो कम्मा यार जे दरबार में सवाल करन मंजूर करन न करन मालिकन जी मर्जी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह छाता फरमाइन मुरीद छा खेचे बोआ जदे अर्ज कए वे सोना मुरीद छा खेचे बोआ पान फरमायो आमंतु बिल्लाहि सुम्मस्तकिम पान फरमायो मुरीद उन खेचे बोआ जो जदे मुर्शिद उन के जिक्र दे इजाजत दे तो अल्लाह हिकवा तो उन जे मथा एड़ो जमी वने जो जिस्म जो अंगु अंगु अलग थे मगर अकीदो न टुटे तो खुदा हिकवा चवण तो सवलो तो खुदा हिका कि बिला मुर्शिद छा खे चेबोआ पाण फरमाए मुर्शिद उन खे चेबोआ जो ही जो निकाह करे त दुनिया हुन जे आडो हुजे फकत यार जो दीदार होजे अजीजा ने मन चवण सवलो आ लेकिन अमल करण जे ला हिकड़ी नंढड़ी गाल कंदो हला हिकड़ो अल्लाह जो नेक सालिह बानो खुदा जो आशिक महबूब बानड़ो कह गली खां वनी रहयो आ कह शहर जे भरमा किरास कए सुबह जो टाइम कह मिठाई वारे दुकान खोलियो आ उनके सडड़ो करे चवे तो फकीर हलिया अचे खीर जो गिलास वठ मिठड़ो मिठड़ो खीर जो गिलास न फकीर के जी हथ में आयो अरशद निहारे चवे तो वाह यार तुझा करम वाट वींदे सडड़ा करे तो पियो मिठा खीर प्यारी
ये चई करे फकीर गिलास नौश करे छड़ियो। फकीर ते रस्ते में रवानो आ। हलंदे हलंदे अॻियां के अमीर जी न्याणी अची रही आ पंहिंजे मुड़स सां गॾु जेको बेतहाशा प्यार करण वारो आ। फकीर जे हथ में लठड़ी आ, लठड़ी हणंदो थो वञे। अजीब इत्तेफाक आ उन औरत जो उन फकीर जो जिथां गुज़र थियो आ उन जगह ते किनो पानी मौजूद आ। लठ फकीर जी जमीन ते लगी, कुछ पानी जा कतरा निकता उन औरत जे कपड़न ते लगा। उन जे मुड़स खां बर्दाश्त न थिया त मुझे महबूब जे कपड़न ते हे फकीर केर थींदो आ जहे पानी जा कतरा हया हन। बीही करे फकीर जे गले में हथ विझी जमाट हणी कढे। फकीर मुरकंदो निहारे अरशद निहारे तो चवे वाह यार तुझी मर्जी। कहे कदे तर सद करे मिठड़ा खीर जा गिलास पियो प्यारी। कदे बाट बीदन के बेडो हिन के चमाटू पियो हणाई। ये चई फकीर त रवानो थियो। बस चंद कदम फकीर अगते हलियो। उहा नौजवान न्याणी पैर उसन पुसियो किरी पई, डाटो भजी पयो। साह न तो डिठो न मुंह डिठो, माण्हू गॾु थी विया। अमीर जी न्याणी हुई, उन जे मुड़स दाहूं करे चयो त फलाणे फकीर बददुआ ॾिनी आ। किले जो फकीर खे रस्ते मां बाह खां वठी आया। ऐ फकीर दे खबर तो ही छा कयो आ। फकीर चवे थो फकीर कुछ भी कोन कयो आ। जॾहिं ॿियो दफ़ो चयो वियो फकीर चयो त मां कुछ न कयो आ। जॾहिं टियों दफ़ो चयो वियो त फकीर देर न कई, जलाल में अचे करे चे ओ दौलत ते नाज करण वारा हे फकीर जो मामलो ना है। हे बिन आशिकन जो छेड़ो आ। हिन आशिक दुनिया जे महबूब जे कपड़न जे मथा पानी जा पुड़ा न सठा। हुन आशिक पंहिंजे गुलाम जे गिदे ते मथा चमाट बर्दाश्त न कया। नीह लाए त ॾिस, प्यार करे त ॾिस, तू खुदा सा मोहब्बत करे ॾिस त मुंहिंजो खुदा। हिकड़ी वेचारी मिस्कीन औरत, गरीब औरत, कहे अमीर जे भर में उन जी गरीबानी झूपड़ी आ। अॼुकल्ह अल्लाह ताला अमीरन खे खुश रखे। थोड़ी साड़ जी टौकर ॾिसंदा हो, को गरीब पाड़े में हूंदो झूपड़ी कढोस, माई पैसा वठ झूपड़ी छॾ। माई चवे त छो छॾिया मुंहिंजी बच्चे अबाणी झूपड़ी। हिकड़ो दफ़ो ॿियो दफ़ो गरीब झूपड़ी न छॾी, अमीर ज़िद्दता न मुड़ियो। जीअं उहा गरीब वेचारी घरड़ो छॾे काॾे कम सां वई, उन अमीर ऐलान कयो इन गरीब जी झूपड़ीअ खे ड्राहे छॾियो। गरीब जी झूपड़ी डाहे पट करे छॾियो। जेॾी महिल उहा गरीब वेचारी आई ॻोल्हण लगी त मुंहिंजी झूपड़ी काथे हुई, ज़मीन बराबर लगी पई आ, निशान भी कोन बचो आ। अरशद निहारे थी चवे ओ मुझा मौला, ओ मुझा मौला, जेस ताईं मां मौजूद हुयस मुझे झूपड़ीअ के कहे हथ भी कोन लातो, मां त कान हुयस। पर मुझा मौला दे खबर तू होए या कोन होए। बस एतरे चवण जी देर अल्लाह तबारक व तआला जे जात के जलाल आयो। जमीन में जिलजिलो अची वयो। उन अमीर जा बंगला कोट कुगरा किरी पिया। मुझे अल्लाह जे जात फैसलो करे देखारियो। ओ दुनिया वारो, दुनिया ते नाज करण वारो, बेपहुचन खे न दुखायो। मता अंदर मां का आह निकरे अल्लाह जी जात सभिनी खान ॾाढी नीहला मुझे सुड़े करीम रब सा नीहला। मुझा दोस्त अजीज गालियों घणियों निकरी वयूं, लेकिन मकसद जी गाल करण थो चाहियां जेको मुझो बुनियादी मकसद आ उन ते अचण थो चाहियां। सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह ताला अलैहि जे ज़ात। मुझा दोस्त अजीज हर गाल जो दलील तवां के खबर आ। सजण साईं जो फकीर आहियां, अल्लाह जे कुरान मां ॾींदो हां। अल्लाह ताला जा बानड़ो, अल्लाह जी हिकड़ी वसफा
सिफता अल्लाह जी कंहिंजी सिफता चो अल्लाह जी कहिड़ी सिफता उन सिफत सां रब छा कंदो आहे। अल्लाह जा सिफाती नाला घणा चो 99 घणा नाला हर नाले जी पंहिंजी सिफता। करीम अल्लाह जी सिफता, रहीम अल्लाह जी सिफता, जब्बार अल्लाह जी सिफता। लेकिन हीअ बि ॿुधो अल्लाह जी सिफता। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर। मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह जी हिकड़ी सिफत आहे जेका वलियुना इहा वली जी सिफत सां मुझो रब जदे ईमान वारन खे नवाज़ींदो आहे त मुझो रब तो फरमाए मां मददगार आहियां। वली मना मददगार, वली मना संभालींदड़, वली मना वारिस, वली मना मालिक। जेतिरियूं वणे मानाऊं कर छो त अल्लाह तो फरमाए अल्लाह वलियुल लज़ीना आमनू। अल्लाह ईमान वारन जो मददगार मौला कहिड़ी मदद कंदो आहे। रब तो फरमाए युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर। मां अल्लाह जॾहिं ईमान वारन खे पंहिंजे वलीअ जे सिफत सां नवाज़ींदो हां छा कंदो हां उन्हनि खे गुनाहनि जे दुनिया मां कढी करे मां अल्लाह सुहिणी ऐं सिधी रस्ते ते हलाए छॾींदो हां। इहा सिफत कंहिंजी आहे चओ गाला गाला कंहिंजी आहे इहा ई सिफत अल्लाह जॾहिं पंहिंजे नेक सालिहन बानन खे अता फरमाईंदो आहे। उहे अल्लाह जा नेक सालिह बाना जन के तू असां वलियुल्लाह चवंदा हो जॾहिं अल्लाह जे इन सिफत सां आरास्ता थी वेंदा आहिनि त पोइ अल्लाह जे मखलूक खे गुनाहनि खां कढी करे मदीने वारे मीर जे दरबार में पुॼाईंदा आहिनि। जंहिं भी अल्लाह जे कामिल वली जे दरबार में वेंदा आहियूं त सभ खां पहिरीं अल्लाह जो कामिल वली छा ॾींदो आहे चओ ज़िक्र। नक्शबंदी हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, सोहरवर्दी छा मिलंदो आहे चओ छा मिलंदो आहे। ॿिए नंबर ते छा चवंदा आहिनि बाबा कूड़ न ॻाल्हाइजो, ठगी न कजो, धोखो न कजो छो त याद रखी छॾ हे क़ुरान करीम जूं आयतूं ॿुधंदो हल जेको वली आहे इन जे लाइ क़ुरान करीम में शर्त आहे अल्लाह जे क़ुरान खां ॿाहिरि न ॻाल्हाईंदुमि। मुझे बेनियाज़ रब फरमायो इन औलिया इल्लल मुत्तक़ून। याद रखी छर जेको वली उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो परहेज़गार हुजे। वरी जुमलो तो बुधाया जेको वली हुंदो आ उहो परहेज़गार हुंदो आ मगर हर एक परहेज़गार वली को न हुंदो आ। वरी जुमलो तो दोहराया हर वली परहेज़गार हुंदो आ। रब जो कुरान तो बुधाए हर वली परहेज़गार हुंदो आ। हर परहेज़गार वली को न हुंदो आ। परहेज़गार त करोड़े दुनिया में हुंदा आहिनि जियां हीरो पत्थर मां ठहंदो आ मगर हर पत्थर हीरो को न हुंदो आ। हीरो छा मां ठहंदो आ हीरो पत्थर मां ठहंदो आ मगर हर पत्थर हीरो को न हुंदो आ। पत्थर मां हीरो कदहिं थींदो आ जो जॾहिं ख़ास कंहिं सिस्टम मां गुज़रंदो आ तॾहिं पत्थर मां हीरो थींदो आ। हर परहेज़गार वली को न हुंदो आ। जॾहिं दरे मुस्तफ़ा जी निगाह थींदी आ त परहेज़गार वलीउल्लाह बणजी वेंदो आ।
याद रखी छद मुंहिंजा दोस्त अजीज त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी इहा सिफ़त जन खे मिली आहे तन जो ख़बर थे मक़ाम छा है मक़ाम तबुद अज दिल चवे थी रुगी कुरान करीम मां ॻाल्हायां रुगी कुरान करीम पढ़ा ता त मुंहिंजा दोस्त अजीज मता तुझे दिल में ख्याल अचे त ही जेके सूफी चरिया हन जेके तू था कन न के कुरान कोन थो अचे असा के कुरान अचे थो असा कुरान पढ़ियो वा असा कुरान आलिमन का अल्लाह वारन का बुधो वा पर असा आशिकन का इहो भी बुधो वा छा बुधो वा एक अल्लाह कनो मैं डरदी हां यारी मारदी गड़ोली भरदी हां एक मौला मैं डरदी हाँ महियार दी घड़ोली भर दी आए मार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ महियार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनो मैं डरदी हाँ महियार दी घड़ोली भर दी हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया पार उम्मत दा सिर ते चाया हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया पार उम्मत दा सिर ते चाया मैं गोली शाह दर्दी हां मैं गोली शाह दर्दी हां महियार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनो मैं डरदी हां महियार दी घड़ोली भर दी हां पीर पीरा हजरत मीरा नाम गिते जे टुटन जंजीरा नाम गिते जे टुटन जंजीरा है पीर पीरा हजरत मीरा नाम गिते जे टुटन जंजीरा नाम गिते जे टुटन जंजीरा मैं मुर्शिद 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 कर दी हां महियार दी घड़ोली भर दी मैं कामिल मुर्शिद कर दी हां महियार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनो मैं डरदी हां महियार दी घड़ोली भर दी हां सचल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही है सचल सारा अल्लाह सचल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही है मैं गोली शाह दर्दी महियार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनो मैं डरदी हां महियार दी घड़ोली भर दी हां इते जो इते कुरान याद रखी छर जा शहर भी पढ़ंदुम कुरान भी पढ़ंदुम बिनी के गल खणी हलंदुम छो त सजण साईं जो फकीर आया बुधाई तुम मुजा दोस्त अजीजो त जेके औलिया अल्लाह जा गुलाम हन ओहे जह भी सूरत में होजन जह भी सूरत में होजन उनन जे सीने के मुझे करीम रब पंहिंजे मेहरबानी सां नवाजी दुआ असां अल्लाह वारन जी मटकी छो भरींदा हूं अल्लाह वारन जे तरड़े ते छो करदा हूं ए लालो फकीर पंहिंजे कामिल मुर्शिद जे मज़ार के चुमी छो पियो दे कामिल मुर्शिद जे मज़ार के ज़ोहर छो पियो दे अच त तोखे रब जे कुरान माथो बुधाया त जेके रब जे महबूब जा गुलाम हूंदा हन मुझो अल्लाह उन जे दरड़े ते अचण वारन खे केतरी इज्जत अता फरमाईंदो आ कुरान बुध अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया पे कुरान जो कानून बुध लशम्सु यंबगी लहा अन तुदरिकल कमर वलल लैलु साबिकुन नहार व कुल्लुन फी फलकिन यस्बहून सिज्ज खे ताकत नाहे
चंड जो रस्तो रोके चंड खे ताकत ना है सिज जो रस्तो गौर सां ॿुध जा चंड खे ताकत ना है सिज जो रस्तो रोके रात खे ताकत ना है ॾींहं जो रस्तो रोके ॾींहं खे ताकत ना है रात जो रस्तो रोके सब को पंहिंजे पंहिंजे दायरे में घुमी रहियो आहे। अॼु 1400 साल खां पोइ तुंहिंजो साइंसदान ॿुधाए थो त ज़मीन गोला मुंहिंजे मुस्तफ़ा 1400 साल अॻु ॿुधाए छॾियो आहे हर शइ पंहिंजे पंहिंजे दायरे में घुमी रही आहे। अजीज़ाने मल हाणे गौर सां ॿुध जा सिज में भी ताकत ना है चंड में भी ताकत ना है रात में भी ताकत ना है जो कंहिंजो रस्तो रोके अच त रब जे क़ुरान खां पुछो ओ सिज तू ई ॿुधा त तुंहिंजो रस्तो कंहिं रोकियो आहे या कोन रोकियो आहे। अचो त अल्लाह जे क़ुरान खां पुछो त सिज पंहिंजो रस्तो कदहिं मटायो सिज पंहिंजो गस कदहिं छॾियो सिज जंहिं वाट सां अचणो हुयो उहा वाट छाजे करे छॾे जिथों न अचणो हुयो उतां छो आयो। हिकिड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं 2 साल न 20 साल न 100 साल न 200 साल न 300 साल न 309 साल सिज पंहिंजा रस्ता ही बदले छॾिया कंहिंजे करे चो त अल्लाह जे कामिल वलियन जे करे। गौर सां कुरान ॿुध मां अल्लाह जो कुरान थो पढ़ा अल्लाह फरमायो वतर शम्स इज़ा तलअत तज़ावर अन कहफिहिम ज़ातल यमीन वइज़ा गरबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल मौला छो वहुम फी फजवतिन ज़ालिक मिन आयातिल्लाह मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद व मन युद्लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। खोल 15 पारो कुरान जो अल्लाह जे पाक कुरान करीम के खोले ॾिस ॻाल्हि कंहिंजी थी हले चो बनी इसराइल कौम जी त मुंहिंजे मुस्तफ़ा जी उम्मत बनी इसराइल कौम जी गाल हली रही है जॾहिं अल्लाह जे नबी जा दीवाना अल्लाह जे नबी जा आशिक हिकड़े गार में पहुता गार बंद कोन हुयो कुरान तो फरमाए वहुम फी फजवतिन मिनहु गार खुलियल हुयो अल्लाह सिज के फरमायो ओ सिज जी मुंहिंजा रब अॼु रस्तो तब्दील करे छॾ उभिरी तरस्तो तब्दील कर मोटी तरस्तो तब्दील कर मौला कयामत अचण वारी आ रब चे तो कयामत अचण वारी ना है मुझे नबी जा आशिक खुले मैदान में सुता पया खुले मैदान में वहुम फी फजवतिन मिनहु खुले आसमान जे हेठा खुले मैदान में सुता पया अर्ज कयम घणा 100 साल 300 घणा घणा 309 साल थोड़ो आयत के इते बिहारिया 309 साल गुजरण खां पोइ रब छा तो चवे ज़ालिक मिन आयातिल्लाह ही मां अल्लाह जो निशानी एडे गौर 309 साल इंसान बनी इसराइल कौम जा माण्हू 309 साल सुमी जो उथिया उन्हनि जा कपड़ा बि मेरा कोन थिया खोल कुरान
309 साल सुम्ही उथिया उन्हनि जा कपड़ा भी मेरा को न थिया वार भी खराब को न थिया जिस्म में भी तब्दीली कान आए कहीं भी शय में तब्दीली उन्हनि में कान आए अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए तो ये मां अल्लाह जो निशानियूं हन 309 साल खां पोइ उथण ॿारनि जॾहिं हिक ॿिए खां पुछो काल कम लबिस्तुम ॿियो ख़बर केतिरो टाइम हिते सुताऊं कालू लबिस्ना यौमन औ बाद यौम हिक ॿिए खे चवण लॻा त को हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो हूंदो या हिक ॾींहं जो हिसो गुज़रियो हूंदो होॾा 309 साल गुज़री विया थक बि को न थियो कपड़ा भी मेरा को न थिया मिट्टी भी मथों कान आई बाहर दुनिया तब्दील थी वई हुकूमतूं तब्दील थी वयूं सिक्का तब्दील थी विया हिननि खे कुछ भी को न थियो राज़ कहिड़ो आहे खुदा ॿुधाइण थो चाहे बनी इसराइल जी कौम खुले मैदान में हुजे 309 साल सुम्ही उथे उन मल अहिड़ा जो अहिड़ा हाणे सुता जॾहिं बनी इसराइल जे कौम जा 309 साल गुज़रण बावजूद कपड़ा भी मेरा नथा थियनि त रब तो फरमाए मुझे मुस्तफा जे गुलाम जो कब्र में वरी कफन मेरो कीअं थींदो ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता है ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता अरे मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता चौ चौ मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता सन साल गुजरी वजने 900 साल गुजरी वया अज भी अब्दुल कादिर जीलानी दिल जे मथा हुकूमत करे रहो मुझो रब तो फरमाए बनी इसराइल जी कौम जा 300 साल का तो भी जिंदा रहा मुझे मुस्तफा जा गुलाम 900 साल का कोई भी जिंदा मौजूद अजूबी हिते जे कने तव्हां के कुरान करीम ते हथ रखराजे न त खोड़ एड़ा कुराना आशिक कुरान मथे ते रखी गाल्ह कंदा त जडे दर्द मां दाह करे सद कयो थो त सोने अब्दुल कादिर जीलानी घोट जीव चयो अब्दुल कादिर जीलानी त पीरन जो पीरा लेकिन मां तव्हां का तो पूछा हिकड़े मिनट जे ला हर मानू पांजे मुर्शिद जो तसव्वुर करे मुखा कसम खणा पूछो तो भला मु कदे पांजे मुर्शिद के आजमायो या कोन आजमायो हर मुरीद कहानियां याद रखी छड़ियो हर मुरीद का पुछदो शर्त न सोने अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो न तो मुरीद सादिक हुजे शर्त कंडीशनल जुमलो अनकंडीशनल ना है मुरीद सादिक हुजे ओ मां अब्दुल कादिर जीलानी मशरक में हो जा मुजो मुरीद मगरब में हुजे इए होदो जी हथ ते खीर जो वटो मौजूद सादिक मुरीद हुजे मां चवा तो मां पंजी गाल कया महबूबे सुभानी त महबूबे सुभानिया पर खुदा जो कसम जदहन दिल सारुगी केड़ी गाल बुधाई नालो खणा या न खणा एकड़ो दोस्त मुजो कसम खुदा जो खणी पियो चवे त सही हज ते वयस 2017 में या 16 में जी हज ते वयस हज करे बस कयो काफी दी रहणो होंदो मक्के पाक में रहो पियो हां मुर्शिदन करीमन हजरत सजण साईं दामत बरकात अली जन जो मोरे में प्रोग्राम होजे जे उते मक्के में पियो चवा त अज जे करे हज त थियो गोठ हो जहां साईं जन जी
ज़ियारत ज़रूर कया चवे पियो मुखे खुदा जे ज़ात जो कसम ओ माण्हू हिते मौजूद आ चओ त नालो खणा उथारियास फ़कीर ज़ाहिद चनो भला नालो तो खणी ॿुधायाव चवे पियो मुखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम चवे पियो जेॾी महिल मां इहो दिल में ख्याल करे ना सुतुस ॾिसां त मां मोरे पहुतो हां प्रोग्राम में वेठो हां साईं जन भाकुर पाए फरमाइन था विया ज़ाहिद से ना खुश है अरे यार मुखे जवाब दे जे कदे एक गुलाम के पंहिंजो मुर्शिद इते जो इते मदद करे तो गौसुल आजम त पीरन जो पीर वो त मुहियद्दीन मीरा वो गौसुल आजम जो जदे चोर चोरी करण जे ला अंदर इंदो आ आधी रात जो टाइम होंदो आ ख्वाजा खिज़र इंदो आ ऐ अब्दुल कादिर जीलानी सोहणा फलाणे इलाके जो अब्दाल मरी वयो आ अब्दाल मुकर्रर कयो वाह गौसुल आजम तुझो शान पान फरमाइंदा हन ऐ ख्वाजा खिज़र इन वक्त ॿियो त मौजूद न है इन कुंड में हिकड़ो अब्दाल वेठो आ इन खे मुकर्रर करे था छड़ियो ओ ताह कदो साईं मां त चोर आहियां अब्दुल कादिर जीलानी फरमाइंदो चोर कुछ न कुछ वठण ईंदो आ असां वटि जेको आहे तोखे ॾेई छॾे खुली आयो हां त पर ॻाल्हि मतां रहिजी वञे असहाबे कहफ जी ॻाल्हि रहिजी न वञे पर सोने अब्दुल कादिर जीलानी जी हिकु ॻाल्हि ॿुधाई जेका तो कॾहिं न ॿुधी आहे सोहणे मुर्शिद पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी घोट अल्लाह ताला अलैह जदे हज ते वया कादे वया गाला गाला कादे वया मुरीदन सा गंड पाण साईं जन हज ते पहुता मक्के मुअज्जमा जे जेको मुजा दोस्त अजीज इमाम सगोरवा मुफ्ती आजम अज ॾींहं ते मक्के जी सऊदी अरब जी तारीख़ मुफ्ती आजम हिकड़ो होंदो आ उन मुफ्ती आजम जदे नमाज पढ़ाए बस कई सोहणे अब्दुल कादिर जीलानी जे चेहरे ते निगाह पे निहारे दिल में ख्याल थो करे मानू त खोड़ ईंदा हन पर ही मानू का बी शय मानू त खोड़ हज उम्र ते ईंदा हन पर हिन जवान जे चेहरे में को रंग निरालो आ नमाज पढ़ी करे वधी दिल पर अब्दुल कादिर जीलानी ॾे अचे थो चवे थो तारीफ तो करे पंहिंजो तारीफ तो कराए त मां मुफ्ती आजम मक्का हितों जो इमाम सोने अब्दुल कादिर जीलानी मुर्गी निहारियो तव्हां खे मुबारक हुजन चवे थो तव्हां केर आहियो महबूब सुभानी फरमायो मुंहिंजो नालो अब्दुल कादिर मक्की लान जे रहण वारो हां सैयद ज़ादो हां एतरो जे पाण बस कयो मुफ्ती आजम समझो ही जवान पाण के लिकाए रहियो आ चेहरे दे निहारे करे चे सुना मुजी दिल आवाज थी दे त तवा आलिम आयो सोने अब्दुल कादिर जीलानी मुर्गी फरमायो अल्हम्दुलिल्लाह जैसे आलिम आयो त दिल थी चवे त कचहरी कयो महबूब सुभानी वेही रहा मुफ्ती आजम वेही रहो वो मुफ्ती साहब तो चवे ऐ अब्दुल कादिर सोहना दिल थी चवे त हिक बे खां सवाल जवाब कयो अब्दुल कादिर जीलानी निहारे फरमायो ऐ मुफ्ती आजम जेकॾहिं तव्हां जी दिल थी चवे अज मां तव्हां का हिकड़ो सवाल थो कयां तव्हां जवाब ॾियो तो भले सवाल कयो हाणे सवाल ॿुधजा ता त तोखे ख़बर पवे त जंहिं जगह ते अल्लाह जे वली जी मज़ार हूंदी आ उते अल्लाह जो घर मस्जिद छो हूंदो आ गौर सा कर खोले जिथे भी औलिया अल्लाह जी मज़ार ते मस्जिद आहे अज बुध त छा जे करे मस्जिद बुध त सही न आशिकन जो गालियो बुध त खबर पवे सोहणे महबूब सुभानी मुफ्ती आजम के फरमायो ओ मुफ्ती साहब जी अब्दुल कादिर मुझे महबूब मदीने जे ताजदार खे जदे आखिरी गुस्ल दिनो वयो दियण बारो सोहणो अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी जात हुई मुफ्ती साहब चयो जी सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो मुफ्ती साहब एतरो बुधायो त मुझे महबूब जे आखिरी गुस्ल वारो पानी कादे वयो
सवाल के गौर से ॿुध जा। सोने अब्दुल कादिर जीलानी पुछो त मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे आखिरी गुस्ल मुबारक जो जेको पानी हुयो ओहो काॾे वयो। मुफ्ती साहब दिल में सोचो अहिड़ो सवाल कहीं भी को न कयो। दिमाग के घुमाइण लगो, अकुल के हलाइण लगो, मगर किथे भी जवाब नजर को न आयो। अज वारी है स्टैंप वारी फतवा का नहीं अण फतवा कल असा जो दोस्त हो रुगी ये चे त मन कुंत मौला फहाजा अली मौला जंहिंजो मां मौला अली उन जो मौला त पंहिंजन कढी छड़ियो तू असा जो ही नहीं। ओ चरिया सच चवण ते कढबो ना है, सच चवण ते सीने सा लाइबो आ। ए सुन्नी तोखे मुबारक खुदा जो कसम जेकर दारियों भी मैदान में अची करे सच तो चवे तो सुन्नी उनके भी सीने सा लगाइण जे ला तैयार। मां तो का हिकड़ी गाल पुछा सुन्नी तुझी रब केडी मदद करे रहियो आ। मुके फिक्र आखिरत ते गालणो मां मौला ई मुर्सी शुरू थी वयो हां। दोस्तो तुझी रब केडी मदद करे रहियो आ। तोखे मीलाद जे झंडन जा ताना मिलंदा हा, तोखे मीलाद जे झंडन जा मेहणा मिलंदा हा। त आका जे आमद जो खुशू था कयो, आका जे आमद जो रैलियूं था कढो, वरी रस्ते में भी इस्तकबाल था कयो। चो रोकण सा परवानो कदहीं न रुकबो, रोकण सा परवानो कदहीं न रुकबो। महबूब अगियां अचबो त झुकबो, रोकण सा परवानो। परवाना त कोन रुकिया पर कुछ ॾींहनि जी ॻाल्हि हा। असां तो कंहिंजे इश्क में झंडा खया चो महबूब जे इश्क में। ओ महबूब केरा बीहण दे मुखे, महबूब केरा उन्हें महबूब जे बनाइण वारो केरा। जवाब दे महबूब जे बनाइण वारो केरा, महबूब जे चेहरे के बनाइण वारो केरा। करीम रब वरी वद्दुहा वल्लैल इज़ा सजा। बनाए भी पाण वरी कसम भी पाण खणे। अजीब राज़ा बनाइण वारो भी पाणा, कसम खाइण वारो भी पाणा। अजीज़ाने मंज़रा गौर कर त उन कसमन जे ला हिक आशिक छा चयो, हाय तुझे रुख पाक जा कसम मौला खया, तुझे रुख पाक जा कसम मौला खया। तुझी महबूब सारा सिफात तुझे रुख पाक जा कसम मौला खया। तुझे रुख पाक जा कसम मौला खया। तुझी महबूब सारा सिफात वद्दुहा जे अंदर समूरो आज़िकिर। वद्दुहा जे अंदर समूरो आज़िकिर। कई वल्लैल में ज़ुल्फ़न जी बात तुझे रुख पाक जा। जेड़ो पाक नालो तुझो तहड़ी जेड़ो पाक नालो तुझो तेरी पाक खुदा पाक खलकी तो लाए सारी कायनात। नबियन जो तू नबी तू रहमत आलमीन। नबियन जो तू नबी तू रहमत आलमीन। हशर जे दी तुझे हथे शफात तुझे रुख पाक जा कसम मौला खया। तुझे रुख पाक जा कसम मौला खया। तुझी महबूब सारा सिफात
अंदर समूरो आज़िकिर कई वल्लैल में जुल्फन जी बात तुझे रुकबा कजा। दोस्तों वठी चंद्र तारन आहे चवे तो जनू रखा घणो खोट घणो घट सूरज सारा जय हुजूर रखा। थोड़ो आहे नजर जो मसलो अल्लाह ताला रहम फरमाए दिनी मुझे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाज़ तुझे ज़मीन आसमान जी। दिनी मुझे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाज़ तुझे ज़मीन आसमान जी। भली चंद्र खे घुरा लथल सिज खे वरा भली चंद्र खे घुरा लथल सिज खे वरा तुझे हथ में रखियो रबी हुरा तुझे रुख पाक जा। बस हिकड़ो मिसरो तो चवां रुगो साईं जी करे ककर छाव चेला मौला मुकर्रर करे छया पत्थर पार पानी मां भी तो दातरी हलिया पखिन दुखड़ा दस्या पखिन दुखड़ा दस्या वणन सजदा कया पखिन दुखड़ा दस्या वणन सजदा कया पना मखलूक जी तो कई फिक्रात तुझे रुकबा कजा। कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात तुझे रुकबा कजा। थोड़ो मौजू के क्लोज क्या मौजू टिड़ियो तमाम अजीजान मन मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़े मुफ्ती आजम मक्का का सवाल कयो त मुझे करीम आका जे आखिरी गुस्ल जो पानी काडे वयो। मुफ्ती साहब सोची गाल समझ में कान आए। अजीजान मन सुने अब्दुल कादिर जीलानी घोट जे खिदमत में अर्ज कये सोना अजो की रात मोहलत मिले मां अजो की रात किताब सा अब्दुल कादिर जीलानी मुर्कदे इजाजत दिनी हाओ मुफ्ती साहब वनी किताब दिसो। सजी रात मुफ्ती साहब किताब खोलिया जवाब किथों को न मिलियो। किताबन का मायूस थी करे मुफ्ती साहब सुम्ही रहो अख सा लगी महबूब पेरड़ो पातो अखा के सा लगी कह पेरड़ो पातो वरी वरी चो कह पेरड़ो पातो। आशिक खबर दे छा चवंदा ओ खाली न मोड़ी तैबा दे सैया खाली न मोड़ी तैबा दे सैया जग छड़े के सारा तेरे दर जो आईया खाली न मोड़ी तैबा दे सैया खाली न मोड़ी। शहर चौंदस रात शहरन में गुजरी वींदी दिल थी चवे जो कुरान पढ़ा। अजीजा ने मन गौर कयो तवज्जह सा बुधो सुने अब्दुल कादिर जीलानी घोट मुफ्ती साहब के इजाजत दिनी रात सजी रात मुफ्ती साहब किताब खोलिया नजर कोन आयो अख सा लगी मदीने जे मीर पेड़ो
हबीबन खे ॾिसंदे करे मुफ्ती आज़म मकार्ज़ कयो ओ मुंहिंजा सोना कुर्ब कयो अथव अची विया हो अजनबी तवाफ़े मक्का काबा करे रहियो आहे सवाल पुछो थई जवाब किथों नथो मिले सोना ॿुधायो तो उनखे जवाब कहिड़ो ॾियां सवाल कयो थई त महबूबन जे हुस्न जो आखिरी पानी काॾे वियो गौर सां ॿुधजां मदीने वारे मीर दीदार करायो घर में महबूब सां हिकु ॿियो जवान भी बीठो आहे मुझे आका फरमायो मुफ्ती साहब इहो सवाल हिन मुझे बचड़े खां पुछो मुफ्ती आज़म मक्का फरमाइंदो निहारियो चेहरो दिखण नथो मिले निहारियो कपड़न जो रंग साफ नजर नथो अचे निहारियो सोना मुझे सवाल जो जवाब दियो उन जवान जेको मदीने वारे मीर सां गॾु आयो आहे जवाब कहिड़ो थो ॾे ॿुधी खैरपुर नाथन शाह वारा पंहिंजी दिलि खे उन जवान जवाब दिनो त जॾहिं अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मुझे महबूब करीम के आखिरी गुस्ल करायो अल्लाह ताला जिब्राइल जी ड्यूटी लगाए ओ जिब्राइल जी रब्बे जलील मुझे महबूब जे गुस्ल जो हिकड़ो कतरो ज़ाया न कजा सभिनी खे गॾु कंदो वञो जॾहिं मुझे आका करीम जे गुस्ल जो पानी गॾु थियो अल्लाह जे ज़ात फरमायो इन पानी के आसमान ते ककर जे सूरत में तैयार कर जॾहिं ककर जे सूरत में तैयार थियो मुझे रब्बे ज़ुल जलाल हुक्म फरमायो त उन जगह ते ज़मीन ते हिकड़ो कतरो वसायो जंहिं जगह ते क़यामत ताईं मस्जिद ठहण वारी आ गौर सां ॿुधजा मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे तो त कदे भी गाल कान सोची अगर मस्जिद जी इज्जत नमाज जे करे आ नमाज तू घर में भी पढ़दो आ नमाज तू बनिए में भी पढ़दो आ नमाज तू रोड ते भी पढ़दो आ उन जी इज्जत है छो कान्हे का बंगले में नमाज पढ़दो आ जेडी मल दिल चवई ड्राहे छड़ी कदे भी कोन सोचो थई त मस्जिद में आखिर एतरी इज्जत छो आ या नमाज जे करे ना है इन मस्जिद जी इज्जत मुझे मुस्तफा करीम जे गुस्ल वारे पानी जे करे आ जो त मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़मीन ते कदम रखियो अल्लाह सजी ज़मीन के पाक करे छड़ियो अग में कहीं भी नबी जे उम्मत के ज़मीन पाक थियल न मिली त मुझे मुस्तफा जे गुलामन के मिली महबूब जे आमद सा रब ज़मीन पाक कई महबूब जे ज़मीन ता जलवे अफरोज थियण खां बाद ज़ाहिरी अलविदा जे पानी सा अल्लाह जे ज़ात हिकड़े कतरे जे जह जगह ते कतरो केरायो उन कतरे के क़यामत ताईं मुझे मौला इज्जत शान वारो बनाए छडियो आ जॾहिं मस्जिद में ना नमाज पढ़ी तो रुगी इहो न सोच जा तो मस्जिद में आयो हां हाने इहो सोच जा त ही ओहो घर जे घर ते जगह ते मुझे करीम आका जे गुस्ल जे पानी जो कतरो पियल तो कदे को न सोचो तो औलिया अल्लाह जी मज़ार उन जे भर में अल्लाह ताला जे हिकमत सा मस्जिदूं कीअं ठहंदियूं हन जो त मुझे मुस्तफा करीम जे उन पाक गुस्ल जे पानी जे कतरे जी बरकत सा ओ जेको साहिब मज़ार होंदो आ ओ फ्यूज़ो बरकत वठंदो भी आहे त वंडींदो अन्या गाल के मुकम्मल करने दे मुफ्ती साहब रात जो ख्वाब दिठो सुबह जो तैयार थी आयो नमाज पढ़ी बस के महबूबे सुभानी जे वेझो आयो महबूबे सुभानी गाल टी जमाने जी खोले छडी मुफ्ती साहब वरी दिठो तंबन गाल पूछे महबूबे सुभानी न पूछी नेठ खुद मुफ्ती साहब चयो ओ अब्दुल कादिर जीलानी कल्हो को सवाल को न थो पूछी पाण फरमायो कहीं किताब में दिसी आयो चवे तो किताब में दिसी को नायो हां काथों जवाब लधव चवे तो अज रात महबूब मदीने जे मीर पेरड़ो पातो
एतरो चई बस कई सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो भला अगते मां बुधाया या ख्वाब पाण बुधाई जेडी मल मुफ्ती साहब बुधो त अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए त अगते मां बुधाया या पाण बुधाई दो निहारे चवे तो सोना भला तवाई बुधायो सोने अब्दुल कादिर जीलानी पूछो दे खबर जह मानू दे हुजूर आंगुर जो इशारो दिनो उनके सुञाणी तो जे उन जो चेहरो भी नजर को न पियो अचे उन जा कपड़ा भी सही नजर को न पिया अचन अब्दुल कादिर जीलानी पांजे मथा निगाह करे ओ जनी मल अंदाज अपनायो तो मुफ्ती साहब कदमन ते किरी चई रात यार सा गद होए यार वरी सवाल थो करी ओहो महबूबे सुभानिया सुनो अब्दुल कादिर जीलानी अज भी गुलामन के फयूज़ो बरकत कटे रहवा रुगी गुलाम तू पंहिंजे अंदर में सच्चाई पैदा कर तू पंहिंजे अंदर में प्यार पैदा कर तू पंहिंजे अंदर में उन्स पैदा कर तू पंहिंजे अंदर में मुताबियत पैदा कर तालीमात मुर्शिद दे तवज्जह कर त अज भी मुर्शिद जो फैज़ तोखे मिली रहियो रुगी करामत मुर्शिद ते नहल करामत मुर्शिद बुद्धि अंदर ठार पर मुझा दोस्त अजीज मुताबियत मुर्शिद करे तालीमात मुर्शिद जे मुझा दोस्त अजीज तालीमात अमल करे पंहिंजे जिंदगी के दुनिया में भी भलो कर आखिरत में भी भलो कर छो त मुझा दोस्त अजीज औलिया अल्लाह हने कुरान जी गाल रहजी वे करे वठा गाल रहजी वई केड़ी जेका गाल कयम त 309 साल गुजरी वया याद आ कपड़न ते मिट्टी भी कान लगी कपड़ा फाटा भी कोन जिस्म भी खराब कोन थियो अया इए खणी चो त थक भी जिस्म में कोन थियो जो तो कुरान तो बुधाए जने हिक बे खां पुछो काल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्तुम केतरो टाइम हिते सुता हो कालू लबिसना यौमन औ बाद यौम या हिकड़ो दी या भला कुछ दी मना एतरो थक को न थियो 309 साल गुजरी वया थक जी खबर कान पे बनी इसराइल जे कौम के गार जे अंदर थक जी खबर कान पे जो त मुझे मुस्तफा जे उम्मती के कयामत जे अचन तई कब्र में खबर कान पवंदी चौथ मुझा दोस्त अजीज हो भी निस्बत वारा अग्या कुरान छातो चवे मिन आयातिल्लाह हे अल्लाह जो निशानियों मैं यहदिल्लाह फहुवल मुहतद जनके अल्लाह हिदायत वारो बनाई दोआ उनन के इन निशानिन जी समझता फरमाई दोआ व मैं युदलिल जनके अल्लाह जलील रुसवा करना चाही दुआ फला तजिद लहू वलियम मुर्शिदा रब जो कुरान तो चवे जनखे न अल्लाह दुनिया में रुसवा करण चाही दुआ उनन के मुझो करीम रब हिदायत वारो मुर्शिद नसीब को न कंदोवा उनन के रहबर ऐ रहनुमा नसीब को न कंदोवा जनखे अल्लाह राजी थींदोवा उनन के अल्लाह हिदायत वारो रस्तो दींदोवा उनन के रब कामिल मुर्शिद नसीब कंदोवा तो ओ मुर्शिद करण वारा तोखे मुबारका लेकिन याद रखी छरजा वरी दोहराया त जेको वली होंदो आ ओ साहिबे तकवा होंदो आ याद रखी छरजा साहिबे तकवा रब जो कुरान तो फरमाए इन औलियाओ इल्लल मुत्तकून मता कहे भंगोड़ी ऐ चरसी जे सामो वेही करे चवी त हे मुजो मुर्शिदा खबरदार थी जा हां जेकर अहल बैत त इज्जत करण तो ते लाज़िम जो तो मुझे मदीने वारे मीर जो मचड़ो आ वो जड़े हाल में आ वो उन जो मराज आ मालिक जाने पान जाने इज्जत जरूर कजा मगर मुर्शिद उनके कबूल कजा जेको शरीयत वारो होजे ऐ तकवा ऐ परहेजगार होजे अज़ीज़ाने मन थो रोहणे
थोड़ो हाणे इहो जुमलो चवां त कब्र में केर बि मरंदो नाहे या हे 15-20 मिनट थोड़ो हाणे फिक्र आखिरत ते ॻाल्हायां छो त अगारो हिकिड़ो वीचारो दीवानड़ो वेठो हो साईं सैयद गुलाम अली शाह सां गॾु असां सां वेठो हो ओ वीचारो चवे पियो त अॼु को अहिड़ो बि ॿुधाइजो जंहिंमें गुनाहनि खां नफ़रत पैदा थिए हा मुंहिंजा यार याद रखी छॾिजां मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो मेहरबान आहे मुंहिंजे हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैहि जे हिन शेर सां मां फ़िक्र आख़िरत जो मौज़ू शुरू कयां पाण फरमाइनि था मोहब्बत नाहे रही त अज़ीज़न में मिटन माइटन दोस्तन यारन में हाय मोहब्बत नाहे रही त अज़ीज़न में सगन सोटन चाचन भाइरन में है मिठड़न माइटन ऐं प्यारन दोस्तन में मिठड़न माइटन ऐं प्यारन दोस्तन में अथई मतलब जो हर को यारो अता रहो दम दो धड़िया खा तू धार अता रहो दम दो धड़िया खा तू धार अता मज ज़िक्र इलाही गुज़ारे अता रहो दम दो धड़िया खा तो ज़िक्रो कमायो नज़ादिया तो अदायो हयातिया अदा बिना ज़िक्र जे कहेड़ी है हयाती आ बिना ज़िक्र जे जणत है ममाती आ इस हुक्म हदीस में निर्वारो अदा रहो दम दो धड़िया खा मुझे सोहने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती मुझे मदीने जे ताजदार फरमायो आ मदीने जे मीर फरमायो आ त मुझो सुनो करीम रब 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ 70 अमड़न खां वधीक पांजे पानड़े सां प्यार कंदो आ मुझे मुस्तफा करीम इए कोन फरमायो त मोमिन सां प्यार कंदो आ मुनाफिक सां कोन कंदो आ गुनहगार सां कोन कंदो आ न न मुझो करीम रब पांजे पानड़े सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ इन 70 अमड़न जे प्यार खे बाद में था ॾिसो पहिरीं अज तजी जल अमड़ जे हिकड़े प्यार दे निहारियो दुनिया जे अंदर उहा जी जल अमड़ जेका बच्चे सा प्यार कंदिया सुबह जो सवेल बचड़े के पैसा नहीं मोकले ओ बच्चा ही 5000 खणी वनी दादू मा सामान वठिया बच्चो सामान को न वठी आयो मछंद ताई को न मोटियो अमड़ के कावड़ आए कावड़ में दाढ़ी लगी पईया बच्चो अचे मार कढंदी मास बच्चो अचे ही कढी मास मछंद गुजरी वई अमड़ जी कावड़ हल्की थींदी वई जी शाम थींदी वई अमड़ जे अंदर में मामता वारी उकीर पैदा थी पैसन जो फिक्र लही वयो बचड़े जो फिक्र थी वयो अल्लाह छो हिन महल ताई मुजो बचड़ो वापस कोन आयो आ वेनुन देती निहारे रोट ने निहारे रहिया जी सिजल थो हाने जी जल अमड़ जी कावड़ त खत्म थी वई हर ईंदे वींदे का पुछी रही दे कबर मुझो बचड़ो आयो वाया कोन आयो
अजीजा ने मन हे दुनिया जी हिकड़ी अमड़ा जेका बचड़ो जिया देर कंदो आ उन जे अंदर में उकीर थींदी आ जिया बचड़ो मोटी ईंदो आ अमड़ जे कदमन ते किरी पवंदो आ जी जल अमड़ मार कान दींदी आ कावड़ कान कंदी आ सीने सा लाईंदी आ हेडो भी चुमड़ियूं दींदी आ हेडो भी चुमड़ियूं दींदी आ बिस्तरे ते विछाए मुंजा दोस्त अजीज मानड़ी बच्चे के पहिरे खाराई दिया बाद में पान खाई दिया हिकड़ी जी जल अम्मा जेकरे बचड़ो मोटी अचे उन जूं बिड़ई गलतियूं माफ करे छडी दिया मुके जवाब दे जेको मुंजो अल्लाह 70 अमड़न का वधीक प्यार कंदो आ माना जेकरे तू तौबा करे मोटी त बुधा गुनाह रब माफ कंदो या कोन कंदो अल्लाह जो कुरान बुध तोखे बुधाया त रब कीअं गुनाह माफ कंदो मुंहिंजा दोस्त अजीज दुनिया जे दरबार में वञबो आ जंहिं ॾोह जी माफ़ी घुरबी आ उन ॾोह जी माफ़ी मिलंदी आ मगर मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आ ओ मुंहिंजा बाना मुंहिंजे दरबार में अचण तुंहिंजो कम आ तुंहिंजे ज़िंदगीअ जा मिड़ई गुनाह मेटण तुंहिंजे करीम रब जो कम आ आशिक चयो रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा याद रखी चल मुझा दोस्त अजीज अल्लाह जी रहमत तो के सदे रही आ ओ मुझा मानड़ा तू गुनाह करे करे थकी पयो आ अल्लाह जी रहमत तो जो इंतजार करे कान थकिया चिड़ो आई तहड़ो जो बेनियाज रब फरमाइंदो आ अचण तो जो कमा रुकी हिकड़ो दफो तौबा करण तो जो कमा निस्त तो जो रब कीअं तुझा गुनाह माफ तो करे छड़े अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इल्ला मान ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा मुझो बेनियाज रब सडड़ो करे रहयो आ ओ मुझो बान्हा रुगी तौबा करे तरिस मुझो अल्लाह तो फरमाए रुगी तौबा करे तरिस ईमान सा तौबा करे तरिस सच्ची तौबा करे तरिस मुझो अल्लाह तो फरमाए न रुगी तुझा गुनाह माफ कंदो मैं फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात बेनियाज़ रब फरमायो जेतरा तो गुनाह कया न मां अल्लाह गुनाह माफ करे एतरा सवाब दई छड़ी दो मैं मुसलमान मुझो करीम रब तो चवे त जेड़ो आही तेड़ो मुझो ही तू हलिया मुझो अल्लाह ताला पूछे तो या अय्युहल इंसान आए इंसान बुधा मा गर्रक बिरब्बिकल करीम
मुझो अल्लाह तो तोखा पूछे ऐ मुझा बांधड़ा इंसान बुधा उहा कहड़ी शय आ जह तोखे तुझे करीम रब खां परे करे छड़ियो। सैयद गुलाम मुर्तजा शाह तोखा पूछी सके तो, सैयद गुलाम उल्लाह शाह तोखा पूछी सके तो, सैयद गुलाम मुस्तफा शाह तोखा पूछी सके तो ओ बचड़ा बुधा तोखे कहड़ी शय जी असा खोटी दिनी आ जो तू दर दर ते धिका खाइंदो तो वती। तोखे चई सके तो बच्चा प्यार तोखे असा दिनो आ, कुर्ब तोखे असा दिनो आ, दुनिया जो जरूरतूं तुजो असा पूरी कयूं, किथे न किथे कभी कढी भी ही रहंदे पर मुझो रब तो चवे ओ मुझा बाना बुधाए त सही उहा केड़ी शय आ जेका मां रब जे खजाने में नाहे जेका तू बेहंद गोले रहे। अल्लाह तो फरमाए बाना तू मुंहिंजो थी सब कुछ तुंहिंजो थी वञे, तू मुंहिंजो थी सब कुछ तुंहिंजो थी वञे। खुदा तो चवे शर्त तू मुंहिंजो थी त सब कुछ तुंहिंजो थे न। जेकॾहिं सैयद मरहूम मगफूर ताज मोहम्मद शाह लकियारी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजी पूरी जिंदगी क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जे इश्क में न गुज़ारी न। अज हज़ार माण्हू हिते जमो कोन थिया। अजीज दोस्तों कील हमेशा मिठाण ते ईंदी आहे, बगैर मिठाण जे कोन ईंदी आहे। ईमान वारो गुनाह बख्शराइण वारो उन जगह ते ईंदो आहे जिते उनके गुनाहन जे बख्शिश जी मुंहिंजा दोस्त अजीज दिल में ख़ातिरी पैदा थींदी आहे। जंहिं भी अल्लाह जे कामिल वली जे दरबार ते निहा पीर मिठा साईं दे निहा संदन जे फ्यूज़ो बरकात दे निहार साईं कंबर वारे साईं दे निहार साईं मशोरन वारे साईं जे गादी दे निहार मुझा दोस्त अजीज से हाजी हुसैन शाह मुझा दोस्त अजीज करुंडी वारे दे निहार सुने सैयद शमसदीन शाह मुझा दोस्त अजीज जीलानी दे निहार मखदूम बिलावल दे निहार भला अन्या तोखे मां खोले चवा कुछ ॾींहं गुज़रिया हन मुझे सोना साईं जो उर्स मुबारक थियो मुझे सजन साईं दे भी हिकड़ी नजर खणी निहार लखे माण्हू आया लखे दिलियूं खुदा जो कसम जॾहिं अल्लाह जे वलीअ जा हथड़ा पिया खजन त दिलियूं इएं पियूं तड़पन जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आहे। ऐं छाहे चओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो सभु कुझु निकाह जो कमाल आहे। ही जेको हिते गॾु थिया आहियो इन साहिब बाज़ार जे फ्यूज़ो बरकात जो कमाल आहे। तॾहिं त हेॾे सीअ में बच्चा घर छॾे अचे गॾु थिया हो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंसान वींदो उते आहे जिते कुझु न कुझु आसरो हूंदो आहे। आसरे को सवाज पी पुट ने भी कोन थो वञे पुट भी पी दे तॾहिं वेंदो आहे जॾहिं आसरो हूंदो आहे। आसरो नाहे त वञण जी ज़रूरत ई कान्हे का। अल्लाह वारनि वटि आसरो आहे, दुनिया जो भी आसरो आहे त आख़िरत जो भी आसरो आहे। अञा तोखे क़ुरान जी आयत अध में रहिजी पई आहे ॿुधायां त अल्लाह वारनि जे दरड़े ते अची जेको न जीअं लालण फ़कीर पंहिंजे मुर्शिद जे मज़ार खे पियो ज़ोर ॾे इहा निस्बत कहिड़ी ही। अल्लाह जो क़ुरान थो चवे इहो त लालण फ़कीर जेको मदीने वारे मीर जे बचड़े जे मज़ार जे मथा वेही चुमियूं पियो ॾे इहो पंहिंजे निस्बत जो इज़हार पियो करे। मुंहिंजो रब तो चवे मुझे कुरान खे खोलियो ओ मुझे मुस्तफा करीम जा गुलाम मुझे कुरान करीम खे खोलियो। बनी इस्राईल कौम जे वलियन सां जॾहिं हिकड़े कुत्ते पंहिंजी निस्बत रखी आ व कल्बुहुम बासितु ज़िराइहि बिलवसी बनी इस्राईल कौम वारन वलियन सां हिकड़े कुत्ते जॾहिं निस्बत रखी उन्हनि जे दरड़े ते तवज्जो त कर हो त थिया वलिया ओ त थिया वलिया पर हे 309 साल कुतड़ो बि दर ते सुतल हुयो या न जवाब दे सोच 309 साल बिना खाइण पीअण जे वली जिंदा रहा पर जवाब दे कुत्तो भी जिंदा रहो या कोन रहो जवाब
309 साल वलियन तो खुदा जो इबादतों कदे रियाजतों कदे इश्क में मोहब्बत में जिंदगी गुजारी अल्लाह जे ज़ात उन्हनि के दुनिया जे ज़रूरत का आजाद करे छॾियो पर मूंखे जवाब दे जेको दरड़े ते कुत्तो सुतो पयो उन कहिड़ियूं इबादतूं कयो हो उन कहिड़ियूं रियाज़तूं कयो हो जो उन तक कुछ भी कोन कयो हो रुगी इबादत वारन सां निस्बत रखी रब तो 309 साल बिना खाइण पीअण जे मुझे नबी जा आशिक जिंदा ने त बिना खाइण पीअण जे उन्हनि जे निस्बत वारे कुत्ते खे भी मां रब जिंदा करे थो छॾिया कुरान जी गवाही आ हीर रांझे जो किस्सो नाहे 309 साल वतहसबुहुम ऐकाज़ा वहुम रुकूब वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल वक़ल्बुहुम बासितुल ज़िराअैहि बिल वसीद हर 6 महीनन खां पोइ आसमान मां मलाइका ईंदा जिए वलियन जा पासा उथलाईंदा इए कुतड़े जा भी पासा उथलाए वींदा हुया ईमान वारा तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम मूंखे जवाब दे चईन चंगन जे विच में जेकॾहिं न केरु पंहिंजे धारियल कुत्ते जी तारीफ़ करे त मुंहिंजो कुत्तो सुम्हंदो आहे त टंगूं हीअं करे त माण्हू छा चवंदसि भेणा ॼट हई चंगन में वेही कुत्ते जूं ॻाल्हियूं ईमानदारी सां ॿुधायो सच्चा या न चदा काॾे कुत्तो काॾे चईन माण्हुनि में तूं ॻाल्हियूं करी पर मुंहिंजे रब त उन क़ुरान करीम में जेको तमाम आसमानी किताबन जो सरदार जेको कुरान हाणे मूंखे जवाब ॾे जेॾी महिल उन कुत्ते जो ज़िक्र आहे कुरान में पढ़बो त सवाब थींदो या कोन थींदो जवाब दे अल्लाह जे नबी फरमायो कुरान जे हिकड़े हिकड़े हरफ जे एवज़ 10 नेकियूं 10 गुनाह लहंदा 10 दर्जात बुलंद थींदा जेॾी महिल तो चयो व कल्बुहुम बासितुल ज़िराअैहि बिल वसीद एकड़ो कुतड़ो आ जेको उन्हनि जे गार जे दर ते टंगू परथारियो सुतो पियो आ ॿुधाए त तोखे सवाब मिलिया या कोन मिलिया कुत्ते जो ज़िक्र कयई हज़ारे सवाब मिली वया छाजे करे जो ओहो ॾिसण में त कुत्तो आ मगर अल्लाह जे कामिल वलियन सां निस्बत वारो आ जेकॾहिं निस्बत वारो कुत्तो वलियन जे दर ते सुम्ही पवे त रब जीअं 300 साल पंहिंजे वलियन जी हिफ़ाज़त करे ईअं उन कुत्ते जी हिफ़ाज़त कई या न कई जवाब ॾे कंहिं हिफ़ाज़त कई पोइ जेको वलियन जे दरड़े ते सुतल कुत्ते जी हिफ़ाज़त करे थो उहो मुंहिंजे उहे त वली हुया बनी इसराइल क़ौम जा ऐं जेको मदीने वारे मीर जो आशिक हुजे जॾहिं उन जे दरबार ते सुतल को साहिबे दिल हुजे तहज्जुद इशराक पढ़ण वारो हुजे मुंहिंजो रब उन जी हिफ़ाज़त कंदो या कोन कंदो जवाब ॾे जो उन वलियन जे बनी इसराइल क़ौम जे वलियन जे दरड़े ते सुतल कुत्ते जी रब हिफ़ाज़त करे रुकी उन जे नाले खे ज़िंदा रखियो मुझे मुस्तफा करीम जे गुलामन जे दरड़े ते सुतल जेके आशिक हन रब उन जे रुकी नाले खे ज़िंदा रखियो पर उन जे नाले में रब एतरो फ्यूज़ और बरकत ॾिनी जो जेको तारीफ़ करे रब उन खे भी अॾे अल्लाह वारो बनाए पियो औलिया अल्लाह जो ज़िक्र कर औलिया अल्लाह जो ज़िक्र कर औलिया अल्लाह सां जेके निस्बत रखण वारी अन्या मां सादन लफ्ज़न में चवां या सूरह कहफ मुझे मुस्तफा पढ़ी या कान पढ़ी जवाब दे इन कुतरे जो जिक्र बड़ कुरान में सयक़ूलून सलासतुन राबिउहुम कल्बुहुम कुरान बुध मुझो रब तो कुरान में चवे त दिसण वारा चवंदा असहाबे कहफ 3 होया चौथो उन्हनि जो कुत्तो हुयो व खमसतुन सादिसुहुम कल्बुहुम रजमन बिल गैब दिसण वारा चवंदा त 5
असहाबे कहफ होया मां रब तो चवा छहो उनन जो कुत्तो होयो वयक़ूलून सबअतुन वसामिनुहुम कल्बुहुम दुनिया चवंदी असहाबे कहफ सत होया मां रब तो चवा त पो अठो उनन जो कुत्तो होयो ए कुरान अल्लाह जो तिलावत थी रहियो आ रब चवे असहाबे कहफ ट्रे मां रब तो चवा चौथो कुत्तो पंज असहाबे कहफ रब तो चवे मां तो चवा छहो उनन जो कुत्तो सत असहाबे कहफ मां रब तो चवा अठो उनन जो कुत्तो कादे बार बार कुरान में जिक्र हली रहियो आ रब तो जो अखियूं खोले रहियो आ त मां वलियन सा एदो प्यार कंदो हां नबी जे गुलामन सा एदो प्यार कंदो हां जो उनन जे दरड़े ते पासीरे पिल कुत्ते खे बि मां कुरान जो मौजू बनाए छॾींदो हां पुतो खां पुछा तो सुने महबूबे सुभानी जो शान बयान कंदड़ के खुदा इज्जत दीदो या कोन दीदो पांजे कामिल मुर्शिद जो शान बयान करे हे जेको तू असा मनकबत पड़ी दिल ठारींदा उन इहा ही हकीकत आ इहा ही त मोहब्बत आ इहो ही त इश्क आ मुजा दोस्त अजीज सुने लतीफ सरकार फरमाए जे तो बैत भाया से आयतू आहीन नियो मन लाहीन पिरिया संदे पार दे रात ॾाढी तेजी सां घणी गुजरी वे मां कुरान करीम जे अध आयत जो तर्जुमो कयो अध रहियो पियो आ अल्लाह यजतबी इलैहि मन यशा रब तो चवे मुंहिंजी मर्जी आ जंहिंखे चूंडे जमदे जाम करे छॾिया मुंहिंजी मर्जी वयहदी इलैहि मन युनीब मुंहिंजी मर्जी आ जंहिंखे हिदायत वारो बनाए पंहिंजे तरफ रुजू कराया मुंहिंजी मर्जी आ रुजू करण के नसीब कया इहा बि मुंहिंजी मर्जी आ मादर ज़ाद वली बनाए छॾिया इहा बि मुंहिंजी मर्जी आ रब तो चवे मुंहिंजी मर्जी आ मुसलमान पो तू ॾाहो थी इए न कर अल्लाह जे दर तौबह कर औलिया अल्लाह सा निस्बत रख औलिया अल्लाह सा प्यार रख अगार की गाल अध में रहजी वई पूरी करे तो छड़िया इस्लामाबाद में ॾिठई हज़ारे झंडा होया या कोन होया हज़ारे झंडा होया असा के कोई एतराज कोने छो असा के कोई एतराज कोने छो त सब के पंहिंजे कायद सा प्यार करण जो हक सब के पंहिंजे कायद सा प्यार करण जो हक आ जन जो कायद जेको हुयो उनन उन जा झंडा खणी इस्लामाबाद के मल्हायो रोडन रस्तन ते उनन जा जुलूस थिया रोडन रस्तन ते उनन के थधड़ा पानी प्यारिया वया रोडन रस्तन ते मुजा दोस्त उनन जा इस्तकबाल थिया असा खुश आहियूं शामे त उनन के उनन जो कायद मुबारक हुजे लेकिन असा के पंहिंजो मदीने जो घोट मुबारक हुजे असा मीलाद कंदासी चो मीलाद कंदासी छा बिठी पे मीलाद करण न छदीदासी या रसूल अल्लाह चवण न छदीदासी छा बिठी पे मीलाद करण न छदीदासी या रसूल अल्लाह चवण न छदीदासी छो दुश्मन चला तलवार दुश्मन चला तलवार बाहु चलगी पई पहाड़ दिल चवे झूमी जमा लख फेरा मरहबा चा मत लख मेरा मरहबा चा आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु चलगी पई पहाड़ बाहु चलगी पई पहाड़ झूमी जमा मत लख मेरा मरहबा दिलदार जी आमद मरहबा सरकार जी आमद मरहबा आका जी आमद मरहबा बाजी आजी मरहबा 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 जो मरहबा
इस्लामाबाद वारन खे इस्लामाबाद वारो कायद मुबारक हुजे असां यारी करण वारन खे यारी ऐं 12 वारो महबूब मुबारक मुबारक है सुन्नी तोखे अल्लाह ताला तोखे सुहणो वकी तुरगी सब्र कर तुरगी इस्तकामत कर इंशाअल्लाह ताला तुझो बेड़ो पार थी विंदो मुजा दोस्त अजीज गलो गड हाने अर्ज कंदो हला बस आखिरी मिनट आखिरी ही इदारा केर हलाइदो अल्लाह जे कामिल वली जे बचड़न एक त जवान हो जे कोई प्लाट दई वियो इफ्तिताह कराए वयो पंहिंजे खुदा के राजी करे वयो अज दिस्त उन जे दुआ जे ला हजार माण्हू गड वेठा हन उन जे मशन के मुकम्मिल करन जे ला सोहणे सैयद ताज मोहम्मद लखियारी रहमतुल्लाह तआला अलैहि जे मशन के मुकम्मिल करन जे ला उन जे पंजन बचड़न जेका बेड़ी तैयार कया उन में तहां ब गुलामन दोस्तन के साथ त देणो पवंदो दोस्तो याद रखो हिकड़े माण्हू ला कोई भी कम दुखियो हुंदो आ पर जे हथ कंदो ओ सुन्नी ए पांजू फैक्ट्रियूं तैयार कर हे मदरसा तुझो फैक्ट्री सीधो निहार मुझे सजन साईं जी जिते भी दरबार आ उते वडो मदरसो ओ सुन्नी ए तमा तो जान तो सुने सैयद ताज मोहम्मद शाह लखियारी रहमतुल्लाह अलैहि जे बच्चन के लख लख मुबारक हो लेकिन हर सुन्नी दोस्तन के चोन सो ओ सुन्नियो मदरसा कायम कयो इदारा कायम कयो क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो लोलियो दियो एडन सैयदन सोहणन जो साथ दियो इदारो कायम थे हिते लखे आलिम हजारे आलिम थी निकरन तही खैरपुर नाथन शाह में अज ही सखणो जलसो थियो ईदड़ जलसो थे ते कुरान करीम जे हाफिजन जो दिस्तारूं थियन इते आलिमन जो दिस्तारूं थियन इहो सब कुछ मुमकिन आ लेकिन तहां जे तावन सा सब कुछ थींदो चो इंशाअल्लाह ताला तावन कंदासी अल्लाह ताला जी जात बाबरकात तहां के तावन करण जी तौफीक अता फरमाइंदो सैयद सादात जे खिदमत में अर्जात सा गुनाहगारन के दुआ में याद कजो अल्लाह ताला मुजो चवण तमा जो बुधण कबूल फरमाए खोड़ सारी गालियों अधूरी रह गई इंशाअल्लाह जिंदगी रही तोरी करे बेदफे कंदासी इंशाअल्लाह ताला सभई उठी भी हंदासी सलातो सलाम थींदो इश्क मोहब्बत में आखिर में दुआ ॾाढो